सवारा छोरा 42 सालन जा थी था तब न था पाल पी मिनथू तो करे अरे शादी करने और पो मोबाइल दिसी दिसी मक्खन सजो भाई दियो बेटा शादी करे ओपो हजूर रात जो 2 बजे ते वोरन में बैठा ने हां हेलो पो छा जो पो कुछ कोन जो पिणे मरियो पो या पुट समोली पो सचो हिन जो कम आहे के वाह कयो तो मुखे को ओपो मिली ओपो वेठो पाण नथ में सब जो सुभान तो इन साइड वाला दोस्त वेही रहो ता जे बीण जे करो न वेठलन के तकलीफ थी मां इंशाल्लाह जल्दी वाइस खत्म तो क्या भत तो लंदो हेडा चामरा चप ते रख दन्नो नी वठन वेले वा हुसैन किरिया हत्यार फिटा न कई जे कुछ बते जलसो थींदो अली जे औलाद जो जिक्र थींदो मौला अली जे मुरीद बइयो तबरत करे जाओ तो पढ़ी आयो फातिमा जी बाबा ये जड़ी मक्कम जरूर कंदा के बा पोटियो कम ता जी मर्जी आ एकड़ो केड़ो न्याणन साईं त मिलंदा हिकु बियो पी मां जी कब्र ते दींदा सुभान अल्लाह ये बई कम करे पो सिराड़ी वनी छोरन के चाणू प्यारी पहिरो न्याणन साईं जो न्याणी खुदा जो कसम हाथन साईं जी न्याणी गिर हाला काफरियानी आ मां सलाम तो क्या कहे जे संख जो डॉक्टर नम्रता जे तडे ते बियो हालांकि हिंदुन जी वाणी या न्याणी या गैर मुसलमान जी दीवानन पर न्याणी तो न्याणी आ सुभान अल्लाह फरमायो न्याणी लड़ी अचे तो खून में छडे दी सुभान अल्लाह तहजीब न घर जी बी काई आ तहजीब मदीने वारे जी सुभान मागे 14 अगस्त से हैदराबाद के सरकारी प्रोग्राम मुके जो रेस थी आगे रेस जी गेरी खबर मुझे रेस चाहे जे छोरी नहीं छोरा गडु भजन बाबा भी त गातो मुल्क तो ताकी करे बुनी मरो तहजीब न घर जी बी काई आ तहजीब मदीने वारे जी जो भिटके जो गुमराह नथी वटरा मोहम्मद प्यारे जी सुभान अल्लाह से कपड़े में हथ जी फातिमा जी बाबा ये दुनिया जा कपड़ा कोनन है जन्नत जा कपड़ा थी तुझे दुआ अर्श ते पहुंची वया जिब्रील खड़िया